ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत जो शहरी सिक्योरिटी खे वधीक असराइतो बणाइण लाइ हिकु तमामु अहम फ़ैसिलो कयो आहे। सीड़पकारनि जे हिकु वफ़द जी सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण सां मुलाक़ात थी आहे। पीपुल्स बस सर्विस ऐं ईवी टैक्सी सर्विस में नस्ब थियल इंटेलिजेंट ट्रांसपोर्ट सिस्टम खे सेफ सिटी प्रोजेक्ट सां गंढियो वेंदो। शहजिल इनाम मेमण जो चवणु आहे कि इमरान सां कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि में ट्रैफ़िक मैनेजमेंट, सिक्योरिटी मॉनिटरिंग ऐं अवामी हिफ़ाज़त जे क़दमनि में नुमायां बहितरी ईंदी। सीनियर वज़ीर जो चवणु आहे सिंध हुकूमत दिसंबर में जदीद ईवी टैक्सी सर्विस शुरू करण लाइ कदम खणी रही आहे। सिंध जे शहरनि खे सस्ती, महफ़ूज़ ऐं माहौल दोस्त सफ़री सहूलियतुनि ताईं रसाई हूंदी। सिंध जे कराची जहिड़े वॾे शहर खे जदीद ट्रांसपोर्ट सिस्टम जी सख़्त ज़रूरत आहे। शहजिल इनाम मेमण जो चवणु आहे ईवी टैक्सी सर्विस शहरनि खे घटि भाड़नि ते सुठो फ़राहम कंदी। सिंध हुकूमत पाइदार ट्रांसपोर्ट ऐं माहौलियात लाइ ख़ानगी शोबे सां भाईवारी खे अहम सम्झे थी। ईवी टैक्सी सर्विस मनसूबो न रुगो अवामी सहूलियत फ़राहम कंदो पर सूबे जे मुआशी तरक़ी में पिणु अहम किरदारु अदा कंदो।